सिंध असम्बली के स्पीकर आगा सिराज दुरानी बटशाह पहुंचे दरगाह अज़द शाह अब्दुल लतीफ़ भिटराई की मज़ारत हाज़िरी भरे चादर चाहे दुआ घुरी। जंहिं बैदि मीडिया से ॻाल्हाईंदे स्पीकर आगा सिराज दुरानी चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंहिंजे वक़्त में बटशाह के तमामु घना तरक़ियाती मनसूबा ॾिना, जिन खे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उन्हनि मनसूबनि खे पाया तकमील ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं आसिफ़ ज़रदारी पिण बटशाह में काफ़ी कम कराया आहिनि, जंहिंमें सूफ़ी यूनिवर्सिटी पिण शामिल आहे। इलेक्शन की तारीख़ के हवाले सां चयो त इलेक्शन कमीशन जनवरी महीने में जनरल इलेक्शन कराइण जो ऐलान कयो आहे, जॾहिं त फ़िलहाल तकबंदियूं करायूं पियूं वञनि। जंहिं बैदि इलेक्शन में हिसो वठण माण्हुनि खे एतिज़ाज़ात जमा कराइण जो वक़्तु ॾिनो वेंदो, जंहिं बैदि इलेक्शन जे अतमी वक़्त जो ऐलान कयो वेंदो। हिक सवाल के जवाब में आगा सिराज दुरानी चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी है, जंहिं वफ़ाक़ में भी पंहिंजी हुकूमत ठाहे ऐं पीपल्स पार्टी के सिंध ताईं महदूद रखण जूं ॻाल्हियूं अजायूं आहिनि। मुल्क जो वज़ीर एज़म केरु थींदो, बिलावल भुट्टो, ज़रदारी या को ॿियो, उन जो फ़ैसिलो ईंदड़ वक़्तु कंदो। सहाफ़ियुनि जे पुछे सवाल ते हिन जवाब चयो त आसिफ़ ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी विच में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। इहे अफ़गाननि जो आमी न आहियां, बाक़ी पंहिंजी ज़ात वारनि जे हर कोई ख़्यालु करे थो। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जवाबदार हिन वक़्त ताईं कानून जे पकड़ में न अचण वारे सुवाल ते चयो त जान मोहम्मद महर बेबाक ऐं बाद सहाफ़ी हो, संदसि सिंध जे वॾनि सहाफ़ियुनि में शुमार थिए थो। शहीद जान मोहम्मद मुंहिंजो सुठो दोस्त हो, संदसि बेरहमाने क़त्ल ते अफ़सोस आहे ऐं क़त्ल में मुलवस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वियो। हिन खां पहिरीं आगा सिराज दुरानी बटशाह पहुतो त सिक्योरिटी सख़्तु कई वई हुई ऐं दरगाह बटशाह ते हाज़िरी भरण खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हिन इहो इज़हार कयो। कैमरामैन मोहम्मद आज़ान समूह सां गॾु मुस्तक़ीम समूह, इबरत न्यूज़ बटशाह। ऐं जंहिं नमूने सां हिते डेवलपमेंट थी, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब एक्चुअली हिते डेवलपमेंट कराई पंहिंजे ज़माने में, उन खां पोइ उनखे अपग्रेड कयो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा। वरी ज़रदारी साहब भी काफ़ी इन ते कमु कयो। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं नई असेंबली में मां पहिरियों दफ़ो आयो हुउमि स्पीकर थी, त हिते हिकिड़ो इशू हुयो त हिते असांखे सूफ़ी यूनिवर्सिटी ठाहिणी आहे, जंहिंजे लाइ मैं आपको बताता कल इन्होंने अनाउंस किए हैं, अपना कॉन्स्टिट्यूंसीज अनाउंस किए हैं जो ऑलरेडी सुप्रीम कोर्ट से, हाई कोर्ट से, सुप्रीम कोर्ट से होते हुए अभी इलेक्शन कमीशन में आई हैं। अभी इलेक्शन कमीशन ने अनाउंस किया है, अभी जहाँ जहाँ एतराज़ात हैं तो लोग जाएंगे वहाँ एतराज़ात डालेंगे, फिर देखते हैं वहाँ फाइनल कब होता है, उसके बाद ही पता चलेगा, क्योंकि इलेक्शन कमीशन ने डेट नहीं दी है। इलेक्शन कमीशन ने आपको ये कहा है कि जनवरी में हम इलेक्शन कराएंगे, लेकिन कोई ख़ास डेट नहीं दी है कि फलानी डेट पे हम कराएंगे। इलेक्शन के बाद पता चलेंगी, जब हम जाएंगे इलेक्शन में मेजॉरिटी किसकी बनती है वही बनेगा ना। तो इलेक्शन तो ये होता है कि एक तरीक़ेकार होता है जिसमें हम जाते हैं।